मिलते हजरत खलील खाक पाए गौसे आजम ज़ेर साया हर वली। या साहिबल जमाल बयान सय्यदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर ला युमकिनु सनाउ कमा कान हक़्क़ुहु बादल खुदा बुजुर्ग तोए किस्से मुख्तसर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हम्दो सना हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजे ज़ात बाबरकत ते हदिये दुरूद शरीफ पेश करण का बाद मुझा निहायत वाजिबुल एहतराम अज़ीज़ व दोस्त व भाइरो ऐं तलबाए गिरामी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन सामीनो किराम, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी कुरान मजीद फुरकान हमीद मां एक आए करीमा जे तिलावत जो शर्फ हासिल किया आ। रब कायनात का दुआ है कि वो करीम रब मुना चीज़ के हक़ गोई जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असां सभिनी खे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान मजीद फुरकान हमीद में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला वजाहिदू फ़ी सबीलिही लअल्लकुम तुफ़्लिहून। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि ऐ ईमान वारो अल्लाह सुब्हानहु व तआला खां डरियो। ऐ ईमान वारो रब सुब्हानहु व तआला जो तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कयो। वब्तगू इलैहिल वसीला ऐं तलाश कयो उन रब जे बारगाह ॾांहुं वसीला खे। वजाहिदू फ़ी सबीलिही ऐं अल्लाह जे वाट में जिहाद कयो। लअल्लकुम तुफ़्लिहून तां त तव्हां कामयाब थियो। नाज़रीन सामीन किराम, इन आया करीमा में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो ऐ ईमान वारो ईमान वारनि खे हुकुम आहे इत्तक़ुल्लाह अल्लाह सुब्हानहु व तआला खां डरिजो। वब्तगू इलैहिल वसीलत ऐं उन रब सुब्हानहु व तआला जे बारगाह ॾांहुं वसीलो इख्तियार कयो, वसीले खे तलाश कयो ऐं उन रब जे वाट में जिहाद कयो। तो तक़वा ऐं उन जे रब ॾांहुं वसीले जो तलाश करणु तलब करणु ऐं टे नंबर ते रब सुब्हानहु व तआला फरमायो कि उन जे वाट में जिहाद कयो ताकि तव्हां कामयाब थियो। तो हज़रत ज़ीवकार के उलमाए किराम फरमाइनि था कि सभ खां पहिरियों वसीलो सम्झणु घुरिजे कि वसीलतुन इहो फ़ईलतुन जे वज़न ते आहे। वसीलतुन वसल खां वरितल आहे, वसल सीन सां। तो वसल जी माना आहे मिलणु ऐं ॻंढिजणु। ऐं ॿियो वसल स्वाद सां बि हूंदो आहे। वसल स्वाद सां हुजे तो उन जी बि माना इहो ई आहे मिलणु ऐं ॻंढिजणु। पर उन ॿिन्ही में फ़र्क़ु आहे कि वसल सीन सां ऐं वसल स्वाद सां ॿिन्ही जे माना मिलणु ऐं ॻंढिजणु ऐं क़रीब ऐं वेझो थियणु। पर माना में फ़र्क़ु ॿिन्ही में इहो आहे
कि वसल उन मिलण ऐं ॻंढिजण ऐं क़रीब ऐं वेझे थियण खे चइबो आहे जेको महबत ऐं प्यार सां मिलणु हुजे, जेको महबत ऐं रग़बत सां मिलण ऐं क़रीब थियणो हुजे उनखे वसीलत वसल सीन सां चइबो आहे। तो बार सूरत के उलमाए किराम फरमाइनि था कि वसल जेको सीन वसीला आहे, इन वसीला मां मुराद आहे कि नेक आमाल करणु ऐं सुठा आमाल करणु ऐं उन खां बाद में हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत जी पैरवी करणु ऐं गुनाह खां बचणु, इहो वसीलो आहे जंहिंजो अल्लाह सुब्हानहु व तआला उन जी तलाश करण जो इन क़ुर पाक में हुकुम अदा कयो आहे। ऐं अल्लामा आलूसी बगदादी अलैहिर्रहम फरमाइनि था कि वसीलो इहो फ़ाइलतुनि जे वज़न ते हर उहा शइ आहे जंहिंसां अल्लाह सुब्हानहु व तआला ॾांहुं वसीलो वरितो वञे ऐं रब सुब्हानहु व तआला जो क़ुर्ब हासिल कयो वञे। नेक अमाल करण सां ऐं गुनाहूं छॾण सां इनखे वसीलो चइबो आहे। बहरहाल उलमाए किराम फरमाइनि था कि सभ खां पहिरियों ईमान हूंदो आहे, ईमान खां बाद में नेक अमाल जंहिंजे करण जो अल्लाह सुब्हानहु व तआला जे हुकुम ऐं जिन कमनि खां रब सुब्हानहु व तआला रोकण जो हुकुम ॾिनो आहे, तो बार सूरत उन खां बाद में उन्हनि जो दर्जो ईंदो आहे। ऐं 3 नंबर ते वब्तगू इलैहिल वसीलत जो अल्लाह सुब्हानहु व तआला हुकुम फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू में ईमान जो ज़िक्र आयो, या अय्युहल्लज़ीन आमनू में ईमान जो ज़िक्र थी वियो। उन खां बाद में कि नेक अमाल करणु, रब सुब्हानहु व तआला जी फर्माबरदारी करणु, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत जी मथां संदन ताबेदारी करणु ऐं उन खां बाद में गुनाह छॾणु। फरमायूं इहो इत्तक़ुल्लाह में अची वियो कि रब सुब्हानहु व तआला जो तक़वा इख्तियार कयो। तो तक़वा चइबो इहो आहे कि अल्लाह सुब्हानहु व तआला जी फर्माबरदारी करणु ऐं उन खां बाद में गुनाहनि खां रुकिजी वञणु, जिन शयुनि जे रुकजण जो अल्लाह सुब्हानहु व तआला या उन जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकण जो हुकुम कयो आहे, उन्हनि कमनि ऐं उन्हनि शयुनि खां रुकिजी वञणु ऐं जिन जो हुकुम कयो आहे उन्हनि कमनि खे करणु, इनखे ई तक़वा चइबो आहे। तो बार सूरत वब्तगू इलैहिल वसीलत, त पोइ वसीला मां मुराद छा आहे? उलमाए किराम फरमाइनि था कि वसीला मां मुराद ही आहे कि रब सुब्हानहु व तआला चूंकि ही सफ़र जो महीनो आहे ऐं इन सफ़र महीने खे कई असलाफ़ सां, कई जेका सो सल्फ़े सालिहीन ऐं उलमाए रब्बानियीन ऐं उन खां अलावा कई औलियाए किराम रब सुब्हानहु व तआला जे प्यारनि बाननि सां इन महीने खे निस्बत हासिल आहे ऐं उन बाननि जी निस्बत उन्हनि बाननि रब सुब्हानहु व तआला जी इताअत कयूं, फर्माबरदारी कई, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुन्नत जी पैरवी कयूं ऐं तो उन खां बाद में अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे वॾो मक़ाम ऐं मर्तबो हासिल कयो। तो असां जहिड़नि गुनाहगार जेकॾहिं असांजे नेक अमाल थी सघे थो उहे मक़बूल आहिनि या न आहिनि, बार सूरत असां उन नेक बंदनि ऐं नेक शख़्सियतुनि ऐं उन नेक अल्लाह सुब्हानहु व तआला जे बाननि जे वसीले सां रब सुब्हानहु व तआला खां दुआ घुरंदा आहियूं, या रब्बल आलमीन असांजा अमाल त अहिड़ा न आहिनि, इन प्यारे बाने जे वसीले सां असां इहे दुआ घुरूं था, तो असांजी इहा दुआ ऐं असांजी हाजत इहा पूरी फरमा। नाज़रीन सामिन किराम, बार सूरत उलमाए किराम फरमाइनि था कि हिते वसीले मां मुराद वब्तगू इलैहिल वसीलत, वसीलत मां मुराद अल्लाह सुब्हानहु व तआला जा प्यारा बाना आहिनि। फरमायूं कि तक़वा खां बाद में, तक़वा इख्तियार करण खां बाद में रब सुब्हानहु व तआला वसीलो तलब करण जो हुकुम ॾेई रहियो आहे। तो मालूम थियो कि कोई बि मुत्तकी तक़वा जे केतिरे बि आला दर्जे ते छो न पहुची वियो हुजे, पर उन खां बावजूद उन खां बाद बि उनखे वसीले जो ज़रूरु हाजत थींदी आहे ऐं उहो मुस्लमान जी हर मुस्लमान तक़वा जो मोहताज आहे। तो अहिड़े तरीक़े सां हर मुत्तकी वसीले वठण जो मोहताज आहे। नाज़रीन सामिन किराम, कि नेक शख़्सियतुनि अल्लाह जे नेक ऐं प्यारनि बाननि जो वसीलो वठणु क़ुर पाक जो बि, क़ुर पाक मां बि इहा ॻाल्हि साबित आहे।
अहादीस मुबारका मां बि साबित आहे ऐं मुजतहिद उलमाए किराम जी अक़वाल ऐं उन्हनि जी अमाल मां बि इहा ॻाल्हि साबित आहे। सभ खां पहिरियों क़ुरान पाक मां सुबूत तो जॾहिं हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां हिकु लग़्ज़िश थी वई तो जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था कि उन खां बाद में मूं कई साल रब सुब्हानहू व तआला जे बारगाह में रुनो ऐं कई ॻोढ़ा ॻाढ़िया, पर रब सुब्हानहू व तआला जे बारगाह मां मूंखे आफ़ियत ऐं मुआफ़ी कोन मिली। ऐं तो उन खां बाद में फ़तलक़्क़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन फ़ताब अलैहि इन्नहु हुव तव्वाबुर रहीम। अल्लाह ख़ुदि क़ुरान में थो फरमाए हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे रब खां कुझु कलिमात सिखियो तो उन खां बाद में उन कलिमात जे ज़रिए हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम रब खां दुआ घुरी तो जा अल्लाह सुब्हानहू व तआला संदन दुआ खे क़बूल फरमाया ऐं संदन बख़्शिश ऐं मुआफ़ी करे छॾियईं। नाज़रीन सामिन किराम, उहे कलिमात कहिड़ा हुया? तो इब्न मुंज़िर रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत कनि था, वो फरमाइनि था कि हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे अची करे तशरीफ़ फरमा थिया ऐं हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे उहे कलिमात इहे अल्फाज़ सेखारिया जंहिंमें हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वसीले सां दुआ घुरण जो हज़रत जिब्रील जनाब आदम खे इहे अल्फाज़ सेखारिया। उहे अल्फाज़ कहिड़ा हुया? उहे ही हुया, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिजाए मुहम्मदिन अब्दिका व करामतिही अलैका अन तग़फिर ली ख़तियती। जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब आदम खे इहे अल्फाज़ सेखारिया तो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम रब जे बारगाह में इहे हिन अंदाज़ सां दुआ घुरियो, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिजाए मुहम्मदिन अब्दिका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अल्लाह ऐं मुंहिंजा रब मां तुंहिंजे प्यारे बाने ऐं तुंहिंजे प्यारे बाने जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वसीले ऐं उन जे तुफ़ैल मां तोखां पंहिंजे गुनाह जी पंहिंजे उन लग़्ज़िश जी मग़फ़िरत थो घुरां, या रब्बल आलमीन मुंहिंजी उहा लग़्ज़िश माफ़ फरमा। तो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के कई साल पहिरियों हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के ऐं किन रिवायतनि में इहो बि अचे थो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था कि जॾहिं मुंहिंजे अंदरि में रूह फूकियो वियो त उन वक़्तु मुंहिंजी नज़र अर्श ते पई तो उन वक़्तु ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियलु हुयो। तो उन खां बाद में मां ॾिठुसि कि जंहिं हस्ती जो नालो रब सुब्हानहू व तआला ख़ालिक़ काइनात जे नाले सां गॾु लिखियलु आहे उहा हस्ती को आम हस्ती न आहे। तो उहा ॻाल्हि जॾहिं मूंखे यादि पई उन खां बाद में मां हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वसीले सां दुआ घुरियुसि तो अल्लाह सुब्हानहू व तआला मुंहिंजी उन दुआ खे क़बूल फरमायो ऐं रब सुब्हानहू व तआला मुंहिंजी उन लग़्ज़िश खे माफ़ करे छॾियो। नाज़रीन सामिन किराम के उन खां बाद में क़ुरान पाक में इहा ॻाल्हि साबित थी कि वसीलो वठणु बिल्कुलु जाइज़ आहे ऐं बल्कि अल्लाह जे नबियनि जी सुन्नत आहे, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। उन खां बाद में कि दलील नंबर 2 क़ुरान पाक मां वकानु मिन क़ब्लु यस्तफ्तिहून अलल्लज़ीन कफ़रू के सूरह बक़रा आयत नंबर 99 आहे कि अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो कि अॻलनि नबियनि जा जेकी उम्मती हूंदा हुया, अहले किताब जेके अॻिला नबिया हुया उन्हनि जा उम्मती काफ़िर ऐं मुशरिकनि सां जॾहिं जिहाद कंदा हुया ऐं उन्हनि सां जॾहिं उन्हनि जो जंग थींदो हुयो तो उहे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे पाक वसीले सां उन काफ़िरनि ते फ़तह ऐं ग़लबो हासिल कंदा हुया। उन काफ़िरनि ते रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ात बाबरकत जे तुफ़ैल वसीले उन्हनि जे
रब सुब्हानो व तआला सां खां हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ात जो तुफ़ैल फ़तह ऐं कामयाबी घुरंदा हुया तो अल्लाह सुब्हानो व तआला हुज़ूर जे ज़ात जो तुफ़ैल उन्हनि खे कामयाबी बख़्शींदो हुयो, काफ़िर क़ौमनि ते उन्हनि खे कामयाबी बख़्शींदो हुयो। बर सूरत के नेक शख़्सियतुनि ऐं अल्लाह सुब्हानो व तआला जे प्यारनि बाननि जे ज़रिए वसीले वठण जा दलाइल अहादीस मुबारका मंझां बि आहिनि कि उस्मान बिन हनीफ़ रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे, उहो फरमाइनि था कि हिकु नाबीनो शख़्स अंधो शख़्स हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में अची करे अर्ज़ु कयईं कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह सुब्हानो व तआला का दुआ घुरो कि रब सुब्हानो व तआला मूंखे आफ़ियत ॾे, यानी मूंखे ॾिसंदड़ बनाए ऐं मुंहिंजी अखियुनि जी रोशनी खे अल्लाह सुब्हानो व तआला वापसि आणे। तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइश तोखे इख़्तियार आहे, जेकॾहिं सब्र कंदे त इहो तुंहिंजे लाइ भलो आहे, ऐं चवीं त मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां। उन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे लाइ दुआ घुरो। त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नाबीने सहाबी के फरमायो कि सोने तरीक़े सां वही करे वुज़ू करे आ, ऐं किन रिवायतुनि में इहो बि अचे थो कि 2 रकातूं नफ़िल पढ़, किन रिवायतुनि में 2 रकात नफ़िल जो ज़िक्र कोन आहे। ॿार सूरत कि हिन रिवायत में इहो आहे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि सुहिणे नमूने वञी वुज़ू कर ऐं उन खां बाद में हिननि लफ़्ज़नि सां दुआ कर। ॾिसो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु सहाबी सॻोरे के पंहिंजे ज़ात जे वसीले सां दुआ घुरण जो उहा जेका सो उनखे तालीम ॾेई रहिया आहिनि ऐं उनखे सेखारे रहिया आहिनि कि रब जे बारगाह में मूं मुस्तफ़ा जे ज़ात जे तुफ़ैल वसीलो ॾेई करे दुआ घुर तो अल्लाह सुब्हानो व तआला तुंहिंजी मुराद खे पूरी फरमाईंदो आहे। ॿार सूरत कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नाबीन सहाबी के फरमायो कि हिन लफ़्ज़नि सां दुआ कर, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका व अतवज्जहु इलैका बिनबिय्यिका मुहम्मदिन नबिय्यिर रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अल्लाह कि मां तोखां इहो सुवाल थो कयां ऐं तो ॾांहुं तुंहिंजे नबी मुहम्मद नबी रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मुहाबे ऐं जन जे तुफ़ैल ऐं उन जी ज़ाते गिरामी खे तो ॾांहुं मुतवजे थो कयां। ऐं या मुहम्मद इन्नी तवज्जह तो बिका इला रब्बी, ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तव्हांखे तव्हांजे ज़ात खे पंहिंजे रब ॾांहुं पंहिंजे इन मामले ऐं पंहिंजे इन हाजत में तव्हांजी ज़ात खे पंहिंजे रब ॾांहुं मुतवजे कयां थो ऐं तव्हांजे ज़ात जो तुफ़ैल या रब्बल आलमीन मां तुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ात जे तुफ़ैल मां तोखां इन पंहिंजे इन मामले में दुआ थो घुरां ऐं उन जो वसीलो ॾेई करे दुआ थो घुरां। ऐं रब्बुल आलमीन उन पंहिंजे नबी जे उन वसीले जे तुफ़ैल मुंहिंजे उन मामले खे हल फरमा ऐं मुंहिंजी अखियुनि जी रोशनीअ खे वापसि फरमा। नाज़रीन सामिन किराम के साहबे किराम फरमाइनि था कि जॾहिं उहो नाबीन दुआ घुरियो तो अल्लाह सुब्हानो व तआला उन जी अखियुनि जी रोशनीअ खे बिल्कुलु ॾिसंदड़ बनायो, उन जी अखियुनि जी रोशनीअ खे रब सुब्हानो व तआला वापसि कयो ऐं उहो बिल्कुलु उन जी अखियुनि जी रोशनी वापसि आई। तो मालूम थियो कि अहादीस मुबारका मंझां कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि पंहिंजे सहाबी सॻोरे खे पंहिंजे ज़ात जे वसीले वठण जो जेका सो आहे तालीम ॾेई रहिया हुया। अच्छा, ॿिए नंबर ते कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि पंहिंजे ज़ात जी वसीलो बि ॾेई करे अल्लाह सुब्हानो व तआला खां दुआ घुरियो कि हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे, उहो फरमाइनि था कि हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मां ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी परवरिश करण वारी साइण हज़रत सैयदा फ़ातिमा बिनत असद रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं वफ़ात कई त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन मथां आया ऐं उन खां बाद में संदन मुखातब थी फरमायाऊं कि मुंहिंजे ॼणण खां बाद में
यानी मुंहिंजे ज़ाती जीजल अमड़ खां बाद में हीअ मुंहिंजी अम्मा अल्लाह सुब्हानो व तआला तो ते रहमत फरमाए, उन खां बाद में पाण उन जी सना कयूं ऐं पंहिंजी चादर मुबारक उन जे कफ़न जे लाइ ॾिनऊं ऐं उन जे क़बर मुबारक खोटण जो हुकुम ॾिनऊं। उन खां बाद में अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे क़बर जे अंदरि घिरी करे लेटिया यानी सुम्हिया ऐं उन खां बाद में दुआ जा इहे अल्फाज़ फरमायाऊं। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुल्लज़ी युहयी व युमीतु व हुव हय्युल ला यमूतु, ऐं अल्लाह उहो ज़ात आहे जेको ज़िंदा बि करे थो ऐं जेको जियारे बि थो। हुव हय्युल ला यमूतु, ऐं उहो ज़ात आहे जंहिंखे पाण जे मथां मौत कोन ईंदो आहे। ऐं अल्लाह इग़फिर ले उम्मी या रब्बल आलमीन, मुंहिंजी माउ जी बख़्शिश फरमा। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ाती माउ न हुई बल्कि परवरिश करण वारी ऐं संदन जेका सो आहे पालण वारी माउ हुई, तो फरमायूं या रब्बल आलमीन मुंहिंजी माउ फ़ातिमा बिनते असद जी बख़्शिश फरमा। व वसे अलैहा मदखलहा बिहक़्क़ि नबिय्यिका वल अंबिया इल्लज़ीन मिन क़ब्ली फ़इन्नका अरहमुर राहिमीन, औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या रब्बल आलमीन उन जे क़बर के कुशादा फरमा, मुंहिंजे माउ जे क़बर के कुशादा फरमा। कंहिंजे तुफ़ैल बिहक़्क़ि नबिय्यिका, या रब्बल आलमीन तुंहिंजे नबी यानी हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ात जे लाइ फरमायो, तुंहिंजे नबी आख़िरी नबी जनाब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नबी तुंहिंजे बारगाह में दुआ घुरी रहियो आहे, उन नबी जे तुफ़ैल उन जे वसीले सां मुंहिंजे माउ जी बख़्शिश बि फरमा ऐं उन जे क़बर खे वसी बि फरमा, कुशादा बि फरमा। ऐं फरमायूं कि पंहिंजे नबी जे वसीले सां मां तोखां दुआ घुरी रहियो आहियां ऐं उहे अंबिया जेके मूंखां अॻु में गुज़री चुका आहिनि उन्हनि जे वसीलो ॾेई करे रब्बुल आलमीन मां तोखां दुआ घुरी रहियो आहियां, मुंहिंजे दुआ खे क़बूल फरमा। फ़इन्नका अरहमुर राहिमीन, तूं रहम कंदड़नि मंझां सभ खां वधीक रहम फरमाईंदड़ आहीं। ॾिसो हिन आए करीमा में हिन हदीस मुबारका में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे परवरिश करण वारे जे लाइ पंहिंजे ज़ात जे वसीले सां ऐं पंहिंजे अॻिलनि नबियनि जे वसीले सां हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ घुरी कि जेकॾहिं वसीलो नाजाइज़ हुजे हा तो अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ात ऐं अॻिलनि नबियनि जे वसीले सां दुआ कीअं घुरे हा। तो मालूम थियो कि अल्लाह जे नबियनि जो वसीलो वठण बि जाइज़ आहे ऐं अल्लाह जे नेक प्यारनि बाननि जो वसीलो वठण बि जाइज़ आहे कि इहो सिर्फ़ु अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि पाण जेका सो आहे वसीले जो जेका सो उन सहाबी किराम खे बि तालीम ॾिनऊं ऐं पाण बि वसीले सां वसीलो ॾेई करे रब जे बारगाह में दुआ घुरियाऊं। असहाब सगोरा हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सहाबी सगोरा बि नेक शख़्सियतुनि जे वसीले सां दुआ घुरंदा हुया तो अल्लाह सुब्हानो व तआला संदन मुरादूं ऐं दुआऊं क़बूल फरमाईंदो हुयो। हज़रत अनस बिन मालिक का रिवायत आहे, फरमाइनि था कि हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जनाब रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी चाची हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे वसीले सां दुआ वठी करे दुआ वठंदे ऐं हीअ जेका सो आहे दुआ घुरंदा हुया, फरमाईंदा हुया अल्लाहुम्मा इन्ना कुन्ना नतवस्सलु इलैका बिनबिय्यिना फ़तस्क़ीना व इन्ना नतवस्सलु इलैका बिअम्मि नबिय्यिना फ़अस्क़िना, औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चाचे जे हथ मुबारक के वठी करे के दुआ घुरियाऊं, या रब्बल आलमीन तुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी आख़िर ज़मान ऐं रसूल हिन दुनिया ते तशरीफ़ फरमा हुया तो उन्हनि जे वसीले सां असां तोखां
दुआ घुरंदा हुआसीं ऐं जॾहिं बारिश कोन वसंदी हुई तो असां उन तुंहिंजे नबी जे तुफ़ैल बारिश जो दुआ घुरंदा हुआसीं, तूं असांजे मथां बारिश वसाईंदो हुएं। हाणे असां तुंहिंजे नबी जे चाचे जे वसीले सां दुआ घुरूं था, या रब्बल आलमीन असांजे मथां बारिश वसाए, असांजे मथां मींहुं वसाए। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो प्यारो सहाबी हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो सहाबी बि थे ऐं चाचो बि थे, कि उन्हनि जे वसीले सां जनाबे उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु दुआ घुरियो तो रब सुब्हानो व ताला उन्हनि जी दुआ खे क़बूल बि फ़रमायो ऐं अल्लाह सुब्हानो व ताला मींहुं बि वसायो। अल्लामा शहाबुद्दीन अहमद क़सलानी अलैहिर्रहमा हिन हदीस जी शरह में लिखनि था, फरमाइनि था कि हज़रत उमर बिन ख़त्ताब इन वसीले सां जॾहिं दुआ घुरी तो अल्लाह सुब्हानो व ताला एतिरो त मींहुं वसायो जो उहो समूरो मुल्क शादो आबाद थियो, सरसब्ज़ शादो आबाद थियो। ऐं उहो मींहुं को 2-3 ॾींहं न हलियो, बल्कि रब सुब्हानो व ताला जे फज़ल ऐं रहमत सां 9 महीना उहो मींहुं वसियो हुयो। नाज़रीन सामीन किराम, के मुजतहिद ऐं इमामनि बि नेक शख़्सियतुनि जे वसीले सां दुआऊं घुरियूं, के जीअं अल्लामा क़ाज़ी अय्याज़ अशिफ़ा में ऐं ॿिया बि लिखनि था, उहे फ़रमाइनि था कि अब्बासी ख़लीफ़नि में ॿियो ख़लीफ़ो ऐं घणनि ख़लीफ़नि जो ॾाॾो ख़लीफ़ो मंसूर हज करे मदीने मुनव्वरा में पहुतो ऐं हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मज़ार पुर अनवार ते ज़ियारत करे दुआ घुरण लाइ तॾहिं तयारु थियो तो हज़रत इमाम मालिक जेके वक़्त जा इमाम हुया उन्हनि खां फ़रमायाऊं कि मां हाणे केॾां मुंहुं करे दुआ घुरां, बैतुल्ला ॾांहुं मुंहुं करे दुआ घुरां या रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रोज़ा अतर ॾे मुंहुं करे दुआ घुरियां। तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम इमाम मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां मुंहुं छो थो फेराए, हालांकि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो ऐं तुंहिंजे अबे जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो बि अल्लाह सुब्हानो व ताला जे बारगाह में वसीलो बणिया हुया। ये त उहे हस्ती आहिनि जेके तुंहिंजे ॾाॾे जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो बि इन्हनि जे ज़ात जे तुफ़ैल अल्लाह सुब्हानो व ताला जेका सुआ इन हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तुफ़ैल उन जे लग़्ज़िश के अल्लाह सुब्हानो व ताला मुआफ़ फरमायो ऐं उन्हनि जे दुआ खे क़बूल फरमायो। ऐं तो इन करे तव्हांखे घुरिजे त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं बीही करे साम्हूं बीहो ऐं उन खां बाद में अल्लाह सुब्हानो व ताला खां हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शफ़ाअत तलब करे दुआ घुरो तो रब सुब्हानो व ताला हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तुफ़ैल तव्हांजी दुआ खे अल्लाह सुब्हानो व ताला क़बूल फरमाईंदो। नाज़रीन सामीन किराम, के हज़रत इमाम शाफ़ी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था कि जॾहिं मूंखे को बि हाजत पेश ईंदो हुयो या को बि मामिलो पेश ईंदो हुयो तो हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा जेके फ़िक़्ह हनफ़ी जा इमाम आहिनि, इमाम मुजतहिद इमाम आहिनि, फरमाए हज़रत इमाम शाफ़ी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, हालांकि उहे शाफ़ी मसलक जा इमाम आहिनि तो ये हनफ़ी मसलक जा इमाम आहिनि, फ़र्क़ु आहे उन्हनि जो फ़िक़्ह जुदा इन्हनि जो फ़िक़्ह जुदा, पर उन जे बावजूदि इमाम शाफ़ी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था मूंखे जॾहिं बि को बि मामिलो पेश ईंदो हुयो तो हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जे मज़ार पुर अनवार ते अची करे संदन वसीले सां मां रब सुब्हानो व ताला का दुआ घुरंदो हुयुसि तो अल्लाह सुब्हानो व ताला मूंखे बरकत बि अता फरमाईंदो हुयो ऐं मुंहिंजी हाजत खे बि रब सुब्हानो व ताला को पूरी करे छॾींदो हुयो। नाज़रीन सामीन किराम, के हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था कि अंतल्लज़ी लम्मा तवस्सल आदम मिन ज़िल्लति बिका फ़ाज़ा व हुवा अबाका,
यानी ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां त उहा शख़्सियत आहियो जॾहिं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां लग़्ज़िश थी तो तव्हांजे वसीले जे करे ऐं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरियो तो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे कामयाबी माणियो। उन्हनि जी दुआ खे अल्लाह सुब्हानहु व तआला क़बूल फरमायो। हालांकि तव्हां जो उहो बाबो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हांजो बाबो यानी ॾाॾो आहे, पर बावजूदि हिकु अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे वसीले जो तुफ़ैल अल्लाह सुब्हानहु व तआला जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे कामयाबी अता फरमाई। नाज़रीन व सामीन किराम के अॻिते फरमायो वकज़ालिक मूसा लम यज़ल मुतवस्सिलन बेका फिल क़ियामत यहतमी बिहमाका, यानी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बि हमेशह अवां सां वसीलो वठंदा रहिया हुया। क़यामत में बि अवां जी हिमायत सां हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मदद हासिल कंदा। तो मालूम थियो कि हज़रत इमाम शाफ़िई ऐं इमाम आज़म अबू हनीफ़ा रदी अल्लाह ताला अन्हुमा जो बि इहो ई जेका सो अक़ीदो आहे कि नेक शख़्सियतुनि जे वसीले सां दुआ घुरणु रब सुब्हानहु व तआला वटि मक़बूल आहे। तो हज़रत ज़ी वक़ार हिकु रिवायत बयानु करे मां पंहिंजी जॻह वठंदुसि कि 3 शख़्स हुया ऐं उहे वक़्त जा वली हुया ऐं वक़्त जा मक़बूल दुआ ऐं मुस्तजाब दावा जेका सो शख़्सियतूं हुया। उन्हनि मंझां जॾहिं उहे 3 शख़्सियतूं उहे 3 हिकु ग़ार जे अंदरि हलिया विया, छो त मींहुं ऐं बारिश वसी हलियो रहियो हुयो। तो हिकु ग़ार जे अंदरि हलिया विया तो कुदरतन ग़ार जो हिकु वॾो पथर अची करे उन ग़ार जे मुंहं ते अची करे किरियो। तो हिननि जो ग़ार जो जेको रस्तो हुयो उहो बिल्कुलु मुकमल बंदि थी वियो। हाणे उन्हनि जे लाइ ग़ार मां ॿाहिरि निकिरण जो ॿियो को बि जेका सो आहे रस्तो कोन हुयो। तो उन्हनि पाण में इहा सलाह ऐं मशवरो कयो। उन्हनि चयो कि जेकॾहिं जंहिंजूं बि तव्हां 3 मंझां जंहिं बि नेक अमाल आहिनि उन नेक अमालनि जे वसीले सां अल्लाह खां दुआ घुरो, रब सुब्हानहु व तआला शायदि तव्हांजी दुआ खे क़बूल फरमाए। नाज़रीन सामीन किराम, उन 3 शख़्सियतुनि माना हिकु शख़्सियत ईअं दुआ घुरियो को या रब्बल आलमीन के मुंहिंजा पीउ माउ जेका सो आहे पोढ़ा हुया ऐं उन खां बाद में मां ॿकरियूं चारींदो हुयुसि ऐं हिकु चकर मां परे हलियो वियुसि जो वेझो कोई बि को वणु वग़ैरह न मिलियो जंहिंजा उन जा पन छाणे करे मां पंहिंजी ॿकरियुनि खे खारायां हा। बारसूरत मुख़्तसर मां अर्ज़ु कंदो हलां तो परे हलियो वियुसि। जॾहिं राति जो देरि सां मां अची करे घरु अची पहुतुसि शाम जो, तो ॾिसां त मुंहिंजा वालिदैन बिल्कुलु सुम्ही चुका आहिनि। उन खां बाद में मां पंहिंजी ॿकरियुनि खे जो खीरु ॾुधो। उन खां बाद में मुंहिंजा ॿार रोई रहिया हुया खीर जे लाइ ऐं खीरु घुरी रहिया हुया, पर उन जे बावजूदि मां पंहिंजे ॿचिड़नि खे खीरु न ॾिनो, बल्कि समूरी राति पंहिंजे पीउ माउ जे जेका सो आहे क़दमनि जे पोयूं बीही करे मां उन खीर खे ईअं झले बीठो हुयुसि, समूरी राति बीठुसि एसी ताईं जो सुबुह थिए। तो सुबुह ताईं मां उन जे खीर खे न निंड कयुसि न आराम कयुसि न पंहिंजे जिगर जे टुकड़नि ॿचिड़नि खे खीरु पीआरियोसि, बल्कि पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत में बीठो रहियुसि ऐं मां खीर खे झले करे बीठो रहियुसि। या रब्बल आलमीन, इहो सिर्फ़ु तुंहिंजी रिज़ा जे ख़ातिर मां इहो अमल कयो। जेकॾहिं इहो अमल तो वटि मक़बूल आहे तो हिन ग़ार मंझां हिन पथर खे थोरो हटाए जो जॾहिं उन पंहिंजे इन नेक अमल जे ज़रिए उन शख़्स दुआ घुरियो तो ग़ार मंझां थोरो पथर हटिजी वियो, बाक़ाइदा मुकमल कोन हटिजी वियो। वरी उन खां बाद में ॿिए शख़्स पंहिंजे नेक अमल खे यादि करे उन दुआ घुरियो कि या रब्बल आलमीन कि मुंहिंजी चाची जी धीअ हुई। उन खां बाद में मां जेका सो आहे उन ते मतिलबु उनखे पाण ॾांहुं घुरायुसि ग़लति इरादे सां। उन खां बाद में उन का शर्त रखी तो शर्त बि मूं उन जी पूरी कई। जॾहिं बिल्कुलु मुकमल मां क़ादिर थी वियुसि तो उन
मूंखे चयो कि रब्बुल आलमीन हिते बि असां ॿिन्ही खे ॾिसी रहियो आहे, उन रब खां डिॼ, उन रब जो ख़ौफ़ रख ऐं इन कम खां ग़लति कम खां रुकिजी वञ। त रब्बुल आलमीन या रब्बुल आलमीन मुंहिंजा लिंग ॾकिया ऐं तुंहिंजे ख़ौफ़ मंझां मां बिल्कुलु इन ग़लति कम खे छॾे करे ऐं जेको बि उहो माल हुयो बतौर सदको मां उनखे ॾेई छॾियो ऐं उन ग़लति कम खे सिर्फ़ु तुंहिंजी रिज़ा जे ख़ातिर छॾे ॾिनो। या रब्बुल आलमीन इन नेक अमल जे ज़रिए, इहो नेक अमल जेकॾहिं तुंहिंजे बारगाह में क़बूल आहे, तो इन नेक अमल जे ज़रिए मां तोखां दुआ थो घुरां, इन गार जे उन मुंहं ते जेको पथर आहे उनखे हटाए। तो रिवायत में अचे थो ऐं शारीन किराम फरमाइनि था उहो पथर वरी थोरो सुरकी वियो पर मुकमल कोन हटियो जो हे ॿई जेका सो निकिरी सघनि। वरी टे शख़्स उन रब जी बारगाह में पंहिंजे नेक अमल खे यादि करे दुआ घुरियो, या रब्बुल आलमीन कि हिकु शख़्स खे मां मज़दूरी ते रखियो, उन खां बाद में जॾहिं उहो शाम थियो उनखे मां मज़दूरी पेश कई, उन मज़दूरी जेका सो आहे कंहिं बि हिसाब सां हलियो वियो, मूंखां मज़दूरी कोन वरिताई, कई साल गुज़री विया, तो उन जे मज़दूरी मंझां जेकी कणिक जा दाणा हुया उन्हनि खे मां उन्हनि जी पोख कयुसि, उन्हनि जी मां पोख कयुसि, सालनि जा साल मां उन जो पोख कंदो रहियुसि ऐं उन जी जेका सो आहे उहा पोख वधंदी रही एसी ताईं जो उन मां मूं ॿकरियूं बि ख़रीद कया ऐं जेका सो आहे कई ढोर ख़रीद कया। कई सालनि खां बाद में जॾहिं उहो पंहिंजो मज़दूरी वठण जे लाइ आयो त उनखे उन चयो कि रब सुभाणे व ताला खां डिॼ ऐं मुंहिंजी मज़दूरी ॾे। मूं उनखे चयो कि हे ॿकरियूं, हे माल, हे जेको बि आहे इहा तुंहिंजी मज़दूरी आहे, इन्हनि खे काहे वई। उन चयो कि मूंसां मज़ाक न करे, या मुंहिंजी दिलि वठी रहियो आहीं या मूंसां मज़ाक करे रहियो आहीं। उन चयो कि न मां तुंहिंजी दिलि वठी रहियो आहियां, न मां तोसां मज़ाक करे रहियो आहियां, बल्कि इहा तुंहिंजी मज़दूरी आहे कि इहो जेका सो आहे इहा मज़दूरी पंहिंजे खणी करे सभु माल इहा तुंहिंजी आहे। तो रब्बुल आलमीन इन मां उन ग़रीब शख़्स जे उन एतिरी महिनत करे मां उन जे माल खे वधायो सिर्फ़ु तुंहिंजी रिज़ा जे ख़ातिर। या रब्बुल आलमीन जेकॾहिं इहा मुंहिंजी नेकी तो वटि क़बूल आहे तो उन गार मां इन पथर खे मुकमल हटाए, तो उन टे शख़्स जी दुआ सां उन गार मां रब सुभाणे व ताला उन पथर खे मुकमल हटायो ऐं उन खां बाद में उन्हनि जे लाइ रस्तो खुली वियो, उहो निकिरी विया। तो नाज़रीन सामिन किराम कि इन मां मालूम थियो कि पंहिंजे नेक अमलनि जे खे यादि करे दुआ घुरणु जेका सो आहे इहो बि उन जे ज़रिए उन जी उहे बि अल्लाह सुभाणे व ताला जे बारगाह में वसीलो थींदियूं आहिनि नेक अमाल। पर असां जहिड़ा गुनाहगार, असांजा नेक अमाल आहिनि ई कोन जेके रब सुभाणे व ताला मक़बूल दुआ बंदा आहिनि, प्यारा बाना आहिनि, अल्लाह जा नबी रसूल या साहबे किराम या अहल बैत किराम, उन्हनि जूं नेकियूं त यकीनन क़बूल आहिनि रब वटि। उन्हनि जे वसीले सां अल्लाह जे प्यारनि बाननि ऐं औलिया किराम जे वसीले सां असां दुआऊं घुरंदा आहियूं, पंहिंजूं हाजतूं माणींदा आहियूं। इहो क़ुर पाक मंझां बि इहो साबित आहे, हदीस मुबारका में बि साबित आहे, उलमाए किराम ऐं मुजतहिदीन इमामनि जे अमल मां बि साबित आहे, उन्हनि जे अक़वाल मां बि इहा ॻाल्हि साबित न आहे। मुंहिंजा भाउ इहो शिरक न आहे, बल्कि इहो त अक़ीदो आहे। क़ुर पाक ऐं हदीस मुबारका मां इहो अक़ीदो साबित आहे, इहो आइन ईमान आहे, इहो शिरक न आहे। अल्लाह सुभाणे व ताला शला असांखे समझ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।